अमीर थियण जी ख्वाहिश कंहिंखे नाहे हूंदी ऐं जेकॾहिं खे सोन ठाहिण ईंदो हुजे त उहो मालामाल थी वेंदो। क़दीम किस्सनि ऐं कहाणियुनि में ॿुधायो वेंदो आहे त फलाणो शख़्स सोन ठाहींदो हो, पर चयो वेंदो आहे त क़दीम ज़माने में ॼाणू रुगो ज़रूरत मूजिबि सोन ठाहींदा हुआ। इहे त किस्सा कहाणियूं आहिनि, पर अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त हक़ीक़त में सोन ठाहिण बि मुमकिन आहे। हज़ारें साल खनि अॻु बगदाद जी हिक घिटीअ में खोटराई थी रही हुई, जितां सोन जो हिकु टुकड़ो ऐं कुझु ॿियूं शयूं मिलियूं। तहक़ीक़ करण ते ख़बर पई त उन वक़्त खां 200 साल खनि अॻु पंहिंजे वक़्त जो मशहूर कीमियादान जाबिर बिन हयान उते रहंदो हो। वधीक खोटराईअ ते संदसि लेबॉरेटरी ज़ाहिर थी ऐं कुझु किताब बि हथ आया। उहे किताब जाबिर बिन हयान जा लिखियल हुया ऐं उन्हनि जो मौज़ू बि कीमिया हो। इहो सम्झो वियो त खोटराईअ दौरान हथायल सोन जाबिर बिन हयान कीमियागरी या अल्केमी ज़रिए ई ठाहियो हो। कीमियागरी जी तारीख़ ॾाढी क़दीम आहे। चयो वेंदो आहे त कीमिया जो अमल असुल में सोन ठाहिण जो इल्म ई हो ऐं आगाटे दौर में ई कीमियादान इन कोशिश में मसरूफ़ हुआ त कंहिं धात याने पितल या ॿी शइ खे सोन बणाए सघिजे। अव्हां खे अॼुकल्ह ठग नज़र ईंदा जेके इहा दावा कंदा आहिनि त वटनि सोन ठाहिण जो नुस्ख़ो मौजूदु आहे, पर ईअं नाहे। सॼी दुनिया जी मईशत जो दारोमदार सोन ते भाड़े थो ऐं हर मुल्क वटि सोन जा वसी ज़ख़ीरा मौजूदु हुजण उन जी मईशत जी मज़बूती जी अलामत सम्झा वञनि था। सवाल इहो पैदा थिए थो त अॼु साइंस तरक़ी करे चुकी आहे ऐं कीमिया या केमिस्ट्री जी ॼाण बि तरक़ी करे चुकी आहे। हथरादू शयूं लेबॉरेटरी में तयारु थियनि थियूं, त छा लेबॉरेटरी में सोन ठाहे सघिजे थो? साइंसी तौर ते सोन ठाहिण बिल्कुलु मुमकिन आहे ऐं लेबॉरेटरी में इन जो कामयाब मुज़ाहिरो बि थी चुको आहे। असुल ॻाल्हि इहा आहे त इहो सोन तयारु करण ते एॾी लागत अचे थी जो इहो तजुर्बो मुआशी हवाले सां कंहिं बि सूरत में काराए तो नथो सम्झो वञे। 1980 में हिकु अमरीकी साइंसदान ग्लेन सी बोर्ग हिकु धात जे हज़ारें एटमनि मां प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन कढण लाइ हिकु ताक़तवर साइक्लोट्रॉन इस्तेमालु कयो त जीअं उन धात जे एटमी नंबर 82 खे सोन जे एटमी नंबर 79 में तब्दील करे सघिजे। इहो अमल एॾो महांगो साबित थियो जो सोन जो हिकु एटम ठाहिण लाइ जेका लागत आई उहा केतिरा ई औंस सोन जी क़ीमत बराबरि हुई। इहो ई सबबु आहे जो अॼु लेबॉरेटरी में सोन न पियो ठाहियो वञे।